बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में 4 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल थियल हिंदू नौजवान जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ठुल्ह में एहतजाज। हिंदू नौजवान मक़तूल मुकेश कुमार जे क़त्ल ख़िलाफ़ हिंदू बिरादरी ऐं शहर जे सियासी समाजी अॻवाननि डॉक्टर शंकर कुमार, डॉक्टर गुरमुख दास, असगर लाशारी, सरवाण सिंधी, जावेद सागर, रोवेद खोसो, इरशाद कंडरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में ठुल्ह प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो ऐं मुतालबो कयो वियो त मक़तूल महेश कुमार जे क़त्ल में मुलविस जाबदारनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। सखर में सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते धारियुनि जी आबादकारी ऐं सिंध जे वसीलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ एहतजाज। सिंध में धारियुनि जी आबादकारी समेत सिंध जे वसीलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां अवामी तहरीक जे महरान सिंधी एडवोकेट साजिद हुसैन महेसर, सरवाण जतोई, SUP जे सैयद ज़ैन शाह, जसम जे रियाज़ चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई ऐं सिंध में धारियुनि जी आबादकारी ऐं सिंध जे वसीलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। कंदकोट में आबपाशी खाते जो अदालती हुकुम ते ऑपरेशन। 3 खां वधीक ॾावतूं ड्राहे पट। 27 मेल भरिसां ॻोठ शेरजान खोसो में इंतज़ामिया हैवी मशीनरी वसीले गहणो शाख वटि गोदू, गहणो, खादिम, बुढो, बंगल, हबीबुल्ला खोसो समेत 3 घर ड्राहे पट कया। ॻोठाणनि जो चवणु हो त हुकुमनामे मूजिब 3 फुट ड्राहिण बजाए 60 खां 70 फुटनि ताईं ड्राहियो पियो वञे, जेका इंतकामी कार्रवाई आहे। बडाणी में ॻोठ ते पुलिस चढ़ाई ऐं माण्हू खंभण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। ॻोठ कलाती खान गोलाटो में मुबैना तौर बासर वडेरे जी चुर्च ते बख्शापुर पुलिस पारां चढ़ाई करे मुमताज़ अली गोलाटो, हाकिम अली गोलाटो ऐं मेगल खान गोलाटो खे खंभण ख़िलाफ़ गोलाटा बिरादरी जे मर्द तोड़े औरतनि पुलिस ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतजाज कयो। ॻोठाणनि शौकत अली गोलाटो, वज़ीर अली गोलाटो, उमर गोलाटो, पदमान ख़ातून, अनारी ख़ातून ऐं चटी ख़ातून जो चवणु हो त पुलिस वडेरे अलीशेर गोलाटो ऐं हाजी जाम गोलाटो जी चुर्च ते घरनि में घिड़ी 3 ॼणनि खे खंभे वई आहे। SSP खे अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। कंदकोट में सकाफ़ती मेले में घोड़नि जी ड्रॉड़। DC ऐं SSP समेत ऑफिसर्स जी शिरकत। सकाफ़ती मेले दौरान थियल घोड़नि जी ड्रॉड़ में डेप्यूटी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी, SSP अमजद शेख, शहबाज रेंजर्स 51 विंग जे कर्नल राय जावेद असगर, सिंधी अदबी संगत कंदकोट, कश्मोर आर्ट काउंसिल समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि शिरकत कई। मेले में आख़िरी ॾियारे ते घोड़नि जी ड्रॉड़, मल्ह, मलाखड़ो, फुटबॉल मैच ऐं राग रिहाइण जा प्रोग्राम तरतीब ॾिनल आहिनि। बख्शापुर वेझो ॻोठ खे बाह, 4 घर सड़ी रख। ॻोठ नज़ाकत डोमकी में चुल्ह मां चिण गुथण सबब ज़हूर गोलाटो ऐं हैदर बख्श समेत 4 ॻोठाणनि जे घरनि खे बाह लॻी वई, जंहिं सबब संदन सभु कुझु सड़ी रख थी वियो। खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल ॻोठाणनि हुकूमत खे अपील कई त मदद कई वञे। ख़ैरपुर नाथन शाह में ख़ानगी स्कूल पारां रांदियुनि जो मुक़ाबिलो करायो वियो। महरान पब्लिक हाई स्कूल पारां शागिर्दनि जे जिस्मानी अवसर लाइ सालियाने रांदियुनि जे मुक़ाबले दौरान क्रिकेट, रस्सो छिकण, टप्पा ऐं दौड़ समेत मुख़्तलिफ़ रांदियूं करायूं वयूं। प्रोग्राम जे मेहमान ख़ास तालका बार सदर एडवोकेट शाबान अली मलाह, सीनियर सहाफ़ी नज़ीर अहमद मीरानी, स्कूल फाउंडर डॉक्टर बशीर अहमद चन्ना ऐं ॿियनि जो चवणु हो त रांदियूं जिस्मानी वर्ज़िश आहिनि। अहिड़ा प्रोग्राम हर स्कूल में थींदा रहनि त जीअं शागिर्दनि में तंदुरुस्ती पैदा थी सघे। बख्शापुर में ॻोठाणनि पारां मुमताज़ सोलंकी जे क़ातिलनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ हला रखियो सोलंकी में सोलंकी बिरादरी जे मर्द औरतनि ऐं मासूम ॿारनि पाक किताब खणी मयाणी पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठाणनि मुस्मात दयाणी ख़ातून, माई जीजल ख़ातून, दिलीजान सोलंकी ऐं ॿियनि जो चवणु हो त जाबदार बाअसर आहिनि, जंहिं सां पुलिस ॿिट बणियल आहे ऐं खेनि गिरफ़्तार न करे रही आहे। SSP कश्मोर खां मुतालबो करियूं था त जाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। मिठियाणी में 6हीं सीरतुन नबी कॉन्फ्रेंस थी गुज़री। आलिम सगोरनि जा ख़िताब। कॉन्फ्रेंस में जमीयत उलमा इस्लाम जे मरकज़ी अॻवाननि मौलाना अब्दुल मुजीब बेर शरीफ वारा, मौलाना मोहम्मद कासिम सूमरो, मौलाना सिबगतुल्लाह जोगी, मौलाना मीर मोहम्मद मीरक, अब्दुल रहमान डंगराज, मौलाना मोहम्मद इब्राहिम मैखो समेत सिंध जे मशहूर आलिमनि सीरतुन नबी बाबति ख़िताब कया। मटियारी में हज़रत अली अलैहिस्सलाम जी विलादत जे सिलसिले में महफ़िल मुनक़िद कई वई। फ़कीर माशूक मीर बहर पारां सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सैयद ॾिनो जी दरगाह ते करायल महफ़िल में नामवर कसीदा ख़ाननि राव ब्रदर्स, अंस ब्रदर्स ऐं एहतशाम भुमरो समेत मक़ामी नात ख़ाननि ऐं कसीदा ख़ाननि मौला अली जी शान में क़सीदा पढ़िया। पनो आकिल में कारें इल्ज़ाम हेठि बिट्टो क़तल। बाजी थाणे जी हद ॻोठ मिसरी मीर बहर में जवाबदार असगर मीराणी पंहिंजी शादीशुदा भेण ज़ैनब खे सौट ग़ुलाम अब्बास मीराणी सां कारें तहमत मड़ी गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं फ़रार थी वियो। इत्तला ते हद जी पुलिस वाक़े हंधि पहुची लाश तहवील में वरिता ऐं तालका अस्पताल मां पोस्टमार्टम कराइण बाद वारिसनि हवाले करे छॾिया। ऐं ठुल्ह में मिठे पाणी जी अदम फ़राहमी ख़िलाफ़ जिद्दोजहद एक्शन कमेटी जो एहतजाज। ठुल्ह प्रेस क्लब आॾो जिद्दोजहद एक्शन कमेटी जे अॻवाननि जमाल बुर्डो, इमामदीन सरकी, हाफ़िज़ निज़ामदीन बगलाणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त मुसलसल तहरीक हलाइण बावजूदु चूंडियल नुमाइंदनि सार न लधी आहे।
2012 खां मंज़ूर थियल 58 करोड़ 57 लख रुपयनि जी पाणी स्कीम रोलड़े जो शिकार आहे। ही हुयूं हिन वक्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।